कराची मां ख़बर ईंदा आहियूं त पाकिस्तान जे मशहूर टिकटॉकर जोड़े चौधरी ज़ुल्करनैन ऐं कमल आफ्ताब जे घर मां वॾी चोरी थी आहे। चोर घर मां ज़ेवर ऐं नगदी समेत यूपीएस बि खणी विया। ताज़ो ई चौधरी ज़ुल्करनैन पंहिंजे व्लॉग में घर जी हालत ॾेखारी हुई, जंहिं में पुलिस संदसि घर जो मुआइनो करे रही हुई। टिकटॉक जोड़े ॿुधायो त हू ॿई ॿोन मुतासिरनि जी मदद लाइ 2 ॾींहंनि लाइ खैरपुर वियल हुआ। हिननि चयो त जॾहिं हू घर वापसि आया ॾिठऊं त सॼो निज़ाम धरम भरम ऐं शयूं पकड़ियल हुयूं। चोर कमल जा ज़ेवर बि खणी विया ऐं महांगा फ्रेम्स समेत ॿियूं शयूं बि ॿुहारे विया। ज़ुल्करनैन जो चवणु हो त जॾहिं असां घर वापसि पहुतासीं त घटी जे चौकीदार खां पुछो त राति जो अहिड़ो कुझु नाहे थियो, मां हिते हुयसि, ॾींहं में ज़रूरु थियो हूंदो। हिन चयो त जॾहिं मां ॾींहं वारे चौकीदार खां पुछो त हिन बि साॻियो जवाबु ॾिनो, पर पुलिस वटि शिकायत दाख़िल कराई वई आहे ऐं हाणे पुलिस मामले जी जांच करे रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।